ढंढ सिंधीअ में पाणीअ जे तमामु वॾे तलाउ खे चइजे थो जंहिंजे चौधारी ख़ुश्क ज़मीन ऐं विच में पाणी बीठल हुजे। पाणीअ जे अहिड़े घणे तइदाद में गॾु थियल तमामु वॾे तलाउ खे ढंढ चइबो। ढंढूं अक्सर कुदरती थियनि थियूं पर के ढंढूं हथरादू बि ठाहियूं वेंदियूं आहिनि। ढंढूं दरियाहनि जे वहुकरनि वारनि रस्तनि ते तमामु वॾी एराज़ीअ ते फैलियल हेठाहिनि वारनि जायुनि ते गॾु थींदड़ पाणीअ सां वजूद में अचनि थियूं। ढंढूं जबलनि तां बरसाती पाणीअ जे वहुकरनि सबबि वजूद में अचनि थियूं। इहो पाणी हेठि लही अचे हिक जाइ ते गॾु थी वञे थो, पोइ उहो ढंढ जी सूरत अख़्तियार करे वञे थो। ढंढुनि जे आसपास अॼियल ॻोठ अक्सर मथाहिनि जायुनि ते जोड़िया वेंदा आहिनि त जीअं हर साल ईंदड़ ॿोॾ में ॻोठ ॿुॾण खां बची वञनि, जंहिंजो मिसाल बूबक शहर जो वठी सघिजे थो जेको मंछर खां मथाहिनि ते अॼियल आहे। दुनिया में सभई वॾियूं ढंढूं फितरी हुस्न सां मालामाल आहिनि। दुनिया जे अहिड़नि ख़ूबसूरत ऐं क़दीम ढंढुनि मां सिंध जे दादू ऐं ॼामशोरे ज़िलनि में मौजूद मंछर ढंढ बि हिकु आहे। मंछर ढंढ जी पखेड़ अटकल घटि में घटि 200 खां 300 चौरस किलोमीटर आहे ऐं वधि में वधि 500 चौरस किलोमीटर आहे। छालाए त बरसाती मौसम में ढंढ जी एराज़ी वधी वेंदी आहे। सेवण खां लॻभॻि 18 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूद मंछर खे खीरथर जबलनि मां वही ईंदड़ मुख़्तलिफ़ बरसाती नयूं भरिनि थियूं, जंहिंमें गाज ख़ासि तौर ते क़ाबिल ज़िक्र आहे। उन खां अलावा हमल ढंढ मां निकिरंदड़ छंडण नारा वैली ट्रेन ज़रिए बि पाणी पहुचायो वञे थो। आब कलाणी में अड़ल वाव ऐं नए गाज ज़रिए मंछर ढंढ ताईं चङो ख़ासो पाणी पहुचंदो आहे। माज़ीअ में इन ढंढ जी ऊंधाई 50 खां 60 फुटनि ताईं बि ॿुधाई वञे थी, जेका हाणे लॻभॻि 20 खां 30 फुटनि ताईं वञी पची आहे। मंछर लाइ आमतौर ते इहो मशहूरु कयल आहे त इहा एशिया जी तमामु वॾी ढंढ आहे, पर हक़ीक़त ईअं न आहे। असल में मंछर एशिया जे वॾनि ढंढुनि मां हिकु ढंढ आहे, पर सभ खां वॾी ढंढ न आहे। एशिया में मुख़्तलिफ़ हवालनि सां मंछर खां वॾियूं ढंढूं बि मौजूदु आहिनि। बुनियादी तौर माज़ीअ में हिन ढंढ जो वजूदु सिंधु दरिया जे वहुकरे सबबि ई पियो, छालाए त सिंधु दरिया हितां हज़ारे सालनि खां वहंदो रहियो आहे। उन ई करे उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजा रस्ता बि तब्दील कया आहिनि। कंहिं ज़माने में यकीनन मंछर वारे इलाइक़े मां बि सिंधु दरिया सौ सिधो वहंदो हूंदो या दरिया जी का तमामु वॾी छाड़ हितां मुसलसिल वही हूंदी, जंहिं सबबि ई ही वॾी ढंढ निर्वार थी बीठी। मंछर केतिरी अवाइली ढंढ आहे इहा कथ करणु मुश्किल आहे, पर इहा ॻाल्हि चई सघिजे थी त मुंहिं जे दड़े वारे दौर में बि हीअ ढंढ मौजूदु हुई। छालाए त मंछर जे उलहंदे ऐं ॾखण पासे जाबलू इलाइक़ो नज़र अचे थो, जेको बि हज़ारे सालनि खां मौजूदु आहे। उन्हीअ जाबलू इलाइक़े मां वहंदे जॾहिं सिंधूअ ज़रिए लट सां समूरो इलाइक़ो भरिजी वियो हूंदो त दरिया जे वहकिरे ॿियो रुख़ अख़्तियार कयो हूंदो। गॾोगॾु दरिया जी तेज़ रफ़्तार सबबि कुझु लट पाणीअ सां गॾु बि खॼी आयो हूंदो। जॾहिं रुख़ तब्दील थियो त हेठां इलाइक़े में मौजूदु हिन तमामु वॾी खॾ में पाणी घणे मिक़दार में जमो थियल रहिजी वियो, जंहिंखे पोइ मींहं बरसाति जे पाणीअ ऐं नंढनि वाहन ज़रिए बि पाणी मिलंदो रहियो। माज़ीअ में उतर खां सिंधु नदीअ जो वहकिरो कशमोर, कंधकोट ऐं शिकारपुर में मौजूदा लाड़काणे वारे मैदान खां वहंदो मुंहिंज जे दड़े पहुची अॻिते हलंदो आख़िरकार अची मंछर में छोड़ कंदो हो। जॾहिं दरिया पंहिंजे ओज में वहंदो हो त उतर सिंध वारा अक्सर शहर ॿोड़ींदो हो। उन वक़्तु उहे शहर न पर मैदान हुआ, जंहिं सबबि उन्हनि समूरनि इलाइक़नि में मिटी ज़रख़ेज़ आहे। छालाए त उहा दरियाई मिटी आहे जेका तमामु घणी ज़रख़ेज़ हूंदी आहे। वहकिरो कशमोर, कंधकोट, शिकारपुर ऐं मौजूदा लाड़काणे वारे मैदान खां वहंदो मुंहिंज जे दड़े ताईं पहुची वरी अॻिते हलंदो आख़िरकार अचे मंछर में छोड़ कंदो हो। त हिकिड़ो इहो बि ज़रियो हुयो मंछर खे भरण जो। जॾहिं दरिया पंहिंजे ओज में वहंदो हो त उतर वारा अक्सर शहर ॿोड़ींदो हो। उहे उन वक़्तु ज़ाहिर आहे शहर त न हूंदा, उन वक़्तु उहे शहर न पर मैदान हूंदा। उन्हनि समूरनि इलाइक़नि जी मिटी तव्हां ॾिसो त ज़रख़ेज़ आहे। शिकारपुर हुजे, लाड़काणो हुजे, दादू हुजे, सभु जेके बि इलाइक़ा आहिनि सभिनी इलाइक़नि जी दरियाई मिटी आहे ऐं ज़रख़ेज़ मिटी आहे। मंछर ते इहा ॻाल्हि हिकिड़ी बहस करण जहिड़ी आहे त इहो नालो मंछर कीअं पियो। असां उनखे मंछर बि चऊं था, मंछर बि चऊं था, पर हक़ीक़त में जेको असां छर लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं उहो पाणीअ जे तमामु वॾे हिकिड़ो जेको गॾु थियलु हूंदो आहे कंहिं जॻह ते पाणी, उनखे असां छर चवंदा आहियूं। इन जे करे मंछर जेको लफ़्ज़ आहे, छे जे मथां ज़बर आहे, उहो वधीक
ठीकु थो लॻे उचारण में, इन जे करे मंछुर जे बजाए असां उनखे मंछर चऊं त वधीक बहितर रहंदो। बाक़ी जेको मन लफ़्ज़ आहे उहो तहक़ीक़ तलब आहे त उहो मन उन में छा माना कहिड़े माना में इस्तेमालु थिए थो, उन ते तहक़ीक़ थियणु ज़रूरी आहे। बाक़ी छर जी जेका आहे माना उहा उनजो मंतक़ असांखे सम्झ में अचे थो इन हवाले सां। हाणे मंछर मिठे पाणी जी ढंढ आहे, उन जे करे हिते जीवत ऐं पोखीअ लाइ माहौल तमामु घणो बहितर रहियो आहे। मंछर जे आसपास 30 खां 35 क़िस्म जेके आसपास आहिनि, 35 क़िस्मनि जा तक़रीबन मुख़्तलिफ़ वण आहिनि, गाह आहिनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इन क़िस्म जा जेके आहिनि ॿूटा आहिनि। पाणी जे वहुकिरे जे करे मच्छीअ सां गॾु लोड़, बिह, पॿुण वग़ैरह बि हिते थींदा रहिया आहिनि। चयो वञे थो त लॻभॻि 40 क़िस्मनि जूं मच्छियूं बि हिते मौजूदु हूंदियूं हुयूं, जेके हाणे मुश्किल सां वञी 5 खां 7 क़िस्मनि जेतिरियूं बचियूं आहिनि। सेब उहे जेके खारे पाणीअ में ज़िंदा रही सघनि थियूं। सियारे जे मुंद में साइबेरिया खां हज़ारे पखी उॾामी अचनि हिन ढंढ ते। उनखां अलावा ॿियनि बि मुख़्तलिफ़ क़िस्म जे ढंढनि ते वञनि था। ऐं अॻ में चयो वञे थो त हिन ढंढ जे आसपास यानी 1 लख एकड़ जे एराज़ीअ ताईं तक़रीबन लॻभॻि आबादी बि थींदी हुई, जेका हाणे कोन थी थिए ज़ाहिर आहे। ऐं ॿेड़ियुनि ठाहिण जो हिते ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो कारोबार हुयो, बल्कि हिकिड़ी तमामु वॾी इंडस्ट्री हुई। ऐं मंछर में त चयो वञे थो त बाक़ाइदा ॿेड़ियुनि ते क़ाइमु हिकिड़ा ॻोठ बि हुया, ऐं जिन में घर करे माण्हू रहंदा हुया, घर ठाहे माण्हू रहंदा हुया। ऐं हिकिड़ा ॿेड़ियुनि जा ॼण त जेका ॻोठ हुया, खाइण पीअण उथणु वेहणु बल्कि इलाज लाइ बि क़ाइमु थियल जेके डिस्पेंसरियूं हुयूं उन्हनि जूं, उहे बि ॿेड़ियुनि में हुयूं। ऐं केतिरनि ई बल्कि मुहाणनि जूं त शादियूं बि ॿेड़ियुनि में थियूं। हिते ॿेड़ियुनि जा केतिरा ई क़िस्म बि तयारु कया वेंदा हुया। ऐं साॻिए ई तरीक़े सां वरी ॼार जी बि जोड़जक ऐं उणत जे हवाले सां हिते तमामु वॾो आला पाए जो कमु थींदो हो। हितां जा ॼार हंधे माॻे मशहूरु हुआ। ढंढ जे आसपास लॻभॻि 60 खां मथे नंढियूं वॾियूं आबादियूं हुयूं, जेकी ॻोठनि जे सूरत में हुयूं, पर पोइ आहिस्ते आहिस्ते लॾण ते मजबूर थियूं। छा लाइ त ढंढ में ईंदड़ ज़हरीले पाणीअ सबबि जर जो पाणी बि तमामु घणो खारो थी वियो, जेको पीअण जे क़ाबिल न रहियो। 1932 में कंबर शदाद कोट में हमल ढंढ खे मंछर सां मिलाइण लाइ MNV मेन नाला वैली ड्रेन ठाही वई त जीअं जबलनि मां लही ईंदड़ पाणी हमल में गॾु थिए ऐं पोइ उन जो वाधू पाणी वरी MNV ज़रिए मंछर ताईं पहुचाए सघिजे। RBOD ज़रिए लॻभॻि 10 मिलियन टन लूणियाट मंछर में दाख़िल थिए थी, जेका अड़ल ऐं दानिस्तर ज़रिए 7 मिलियन टन त ख़ारिज थी वञे थी, बाक़ी 3 मिलियन टन मंछर में जमा थींदी रहे थी। मंछर वासी मच्छीअ जे कारोबार में अॻभरा हुआ, उन करे हिननि वटि ख़ुशहाली हुई। उहे ॾींहं यादि करे अॼु बि मंछर जा मुहाणा लुड़क रोके नथा सघनि। छा लाइ त उन्हनि मुहाणनि जूं सभु ख़ुशियूं बि मंछर सां ई जुड़ियल हुयूं। मंछर जी ख़ुशहाली खे तॾहिं गिरणु लॻी जॾहिं 1992 में सिम नाले RBOD राइट बैंक आउटफॉल ड्रेन जे ज़हरीले पाणीअ जो छोड़ मंछर में शुरू थियो। बसि पोइ हर ॾींहुं, महीने ऐं गुज़रंदड़ साल में मंछर जी मईशत तबाहीअ जे किनारे ते पहुचंदी वई। मंछर जा मुहाणा बुख मरण लॻा। पाणीअ में बीठल ॿेड़ियुनि ते वसंदड़ बस्तियूं वेरान थी वयूं। ॿेड़ियूं किनारनि ते लॻी तबाह थियण लॻियूं। मुहाणनि जे अखियुनि मां ॻोढ़ा टिमंदा रहिया। ज़हरीलो पाणी मंछर जी आबी हयात जो क़त्ले आम कंदो रहियो ऐं ईअं दुनिया जे मिठे पाणीअ जी वॾियुनि ढंढुनि में शामिल थींदड़ ढंढ जीवन जे रंगीननि मां मौत जहिड़ी ख़ामोशी में तब्दील थी वई। पर हाणे बि अञा वक़्तु नाहे वियो, सभु कुझु थी सघे थो। मंछर जी उहा रौनक ॿीहर बहाल थी सघे थी। जीवन ॿीहर बहकंदे नज़र अची सघे थो। पखी ॿीहर ॿोलियुनि जो जेको हिकिड़ो माहौल आहे, ख़ूबसूरत माहौल बणाए सघनि था। जेकॾहिं हाणे बि RBOD जो ज़हरीलो पाणी मंछर में छोड़ करणु बंदि कयो वञे या ताज़े पाणी जी उन में सप्लाई कई वञे, जेका दादू कैनाल ऐं राइस कैनाल मां धामरावा ज़रिए मुमकिन आहे। अहिड़ी रीति ॿिया बि जेके नेचुरल ज़रिया आहिनि, अड़ल वाह ऐं दानिस्तर वाह आहिनि, उन्हनि जी खोटराई कराए उन्हनि जी बहालीअ लाइ कमु करायो वञे त जीअं वधि खां वधि ताज़ो पाणी मंछर ताईं पहुची सघे। किरतर जबल मां वही ईंदड़ नयुनि नदियुनि जे पाणीअ खे बि मुमकिन बणायो वञे त उहे जेके आहिनि उहे बग़ैर कंहिं रंड कंहिं रोक जे मंछर में अचे छोड़ कनि। बरसाती जेको मौसम में ख़ासि तौर ते नयूं वही अचनि थियूं, ख़ासि तौर ते जेको नई गाज जो पाणी अचे थो उन में का रंडक रोक न थिए, बल्कि हाणे जेको नई गाज ते हिकिड़ी डैम ठहे थी, कोशिशि कई वञे त उन डैम में जेको पाणी स्टोर थिए थो, बक़ाया जेको एक्स्ट्रा पाणी आहे उहो साॻिए ई तरीक़े सां मंछर ॾांहुं जारी रखियो वञे
ताकी मंछर में जेको हिकिड़ो तमामु वॾो ज़रियो आहे असांजे नए गाज जो फ्रेश वाटर जो, उहो बि जारी रहे। त मां सम्झां थो इहे नंढियूं शयूं आहिनि, हिन लाइ के वॾा प्रोजेक्ट हणण जी ज़रूरत कोन्हे का। फ़क़ति इहो आहे त संजीदगी ॾेखारण जी ज़रूरत आहे, ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। मंछर फ़क़ति हिकु पाणीअ जो ज़रियो ई न, पर असांजे कल्चर जो अहम तरीन हिसो आहे, जंहिंखे बचाइण लाइ असां सभिनी सिंध वासियुनि खे पंहिंजो भरपूर आवाज़ु उथारणु खपे ऐं पंहिंजे वसआर पंहिंजो भरपूर किरदारु पैदा करणु खपे। अचो त मंछर खे बचाइण लाइ पंहिंजे पंहिंजे तौर ते आवाज़ु उथारियूं।